जूनियर साइंस टीचर जिनके अञा ताईं ऑफर ऑर्डर न मिलियो आहे ऐं उहे पंहिंजे ऑफर ऑर्डर जे इंतज़ार में आहिनि ऐं प्रेस क्लब आॾो एहतजाज कनि पिया। अचो त असां पंहिंजे रिपोर्टर जानी सूमरे खां पुछूं त जेके एहतजाज कंदड़ आहिनि उन्हनि जा जेके मुतालबो आहे उहो छो न पियो पूरो थी सघे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। ही जूनियर साइंस टीचर आहिनि जिन 2026 में IBA जे मातहत टेस्ट पास कई, पर हिन वक़्त ताईं हिननि खे ऑफर ऑर्डर न ॾिना विया आहिनि। वजह छा आहे उहो हिननि खां ॼाणींदासीं। हिननि जी तकलीफ़ छा आहे, कीअं ही हिते कराची प्रेस क्लब ॿाहिरां पहुता आहिनि। असां हिते आया आहियूं, जीअं अवां चयो, असां को रोज़गार जी नियत सां सिर्फ़ु कोन आया आहियूं। रोज़गार जी नियत सां जेकॾहिं आया हुजूं हा त असांजूं 70 मार्कूं कोन हुजनि हा, 60 मार्कूं कोन हुजनि हा। असां हिते मेरिट ते पास थी सुठा मार्क्स खणी करे आया आहियूं ऐं जूनियर साइंस टीचर जा असां जेका उम्मीदवार आहियूं, असांजा 60, 70, 55 खां वठी 60, 70 मार्क्स वारा नौजवान जंहिंखे मौक़ो न पियो ॾिनो वञे। पूरी सिंध में सिर्फ़ु 1270 सीटूं आहिनि, जॾहिं त असांजा 8725 कैंडिडेट्स पास थिया आहिनि 55 मार्क्स खणी। अहिड़ी टेस्ट जेकी पास कई आहे जंहिं में 8 सब्जेक्ट हुआ। 8 सब्जेक्ट वारी पेडागाजी वारी, पेडागाजी में हूंदो ई छा आहे, उन में ॿारनि खे कीअं पढ़ाइजे थो, कीअं उस्ताद पढ़ाए सघे थो, उहो सॼो कुझु हूंदो आहे। उहो टेस्ट पास करे असां हिते आया आहियूं ऐं असांखे रोज़गार जो बहानो ठाहे करे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे के असांखे मौक़ो न पियो ॾिनो वञे त असां सिंध जे ॿारनि खे तइलीम ॾेई सघूं ऐं उन्हनि खे साइंस जी ख़ासि करे तइलीम ॾेई सघूं। असां वटि आर्डर आहे कोर्ट जो, जेको वेटिंग पीरियड आहे 2021 में टेस्ट थी हुई, हू आर्डर ख़तमु करे चुकी आहे। वेटिंग पीरियड खे ख़तमु करे चुकी आहे कोर्ट। पर ही पोइ बि असेंबलियुनि में बीह करे इजलास घुराए पंहिंजे तक जे माण्हुनि खे 32, 33, 40 ते पास करे पूरी सिंध में तइलीम जो बेड़ो ॿोड़नि था चाहिनि। ऐं मुंहिंजूं मार्कूं आहिनि 72। ठीकु आहे, त मसइलो इहो आहे जो 2021 में जॾहिं हिननि एडवर्टाइज़ ॾिनी, सो उन में हिननि इहे 29,000 पोस्टूं जेके न शो कयूं। 29,000 पोस्टूं शो करण खां बावजूद बि हिननि उन टाइम में जेका टेस्ट ॾिनी वरिती जेका IBA वारनि जी तरफ़ां, सो हिननि नौजवाननि खे मतिलबु वेटिंग पीरियड जे थ्रू 5 साल 6 साल हलायो, बल्कि जून 2025 ताईं हिननि खे वेटिंग पीरियड में हलायो। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां कहिड़े ज़िले सां तालुक़ु रखंदड़ आहियो, जॾहिं तव्हांजूं 72 मार्कूं आहिनि त छो तव्हांखे नौकिरी न मिली? सर, मुंहिंजो तालुक़ु नौशरो फ़िरोज़ सां आहे ऐं नौकिरी न मिलण जो जवाज़ इहो आहे त असांजे डिस्ट्रिक्ट में सीटूं घटि आहिनि एज़ कम्पेयर टू ॿियनि डिस्ट्रिक्ट जे। त इन जो मतिलबु रीज़न इहो आहे त सीटूं घटि इन जे करे आहिनि छो जो हुननि जी जेका SNE जेका रिपोर्ट आहे उन में गुंजाइश एतिरी आहे। को बि अहिड़ो को स्क्रूटनी न थींदी आहे जंहिंमें वेटिंग पीरियड 6 साल हले। ठीकु आहे, इहो पहिरीं ॻाल्हि त वेटिंग पीरियड ख़तमु कयूं ऐं जेके सीटूं बचनि थियूं, जेके बि कैंडिडेट्स नौजवान क़ाबिल आहिनि ऐं सुठे मार्क्स सां मथे आया आहिनि, उन्हनि खे ई सीटूं ॾिनियूं वञनि। मुंहिंजे मार्कूं जेको आहिनि 54 आहिनि, छो त 2021 खां वठी 2026 ताईं असांखे हे पहिरियों मौक़ो मिलियो जूनियर साइंस टीचर जो। पोइ हिन में सीटूं तमामु घटि हुई, 1237 सीटूं हुई ऐं क़ाबिल उम्मीदवार हुआ जेका 60, 70 ऐं 50+ वारा बि हो मतिलबु हो लिस्ट में न आहिनि। छा मुतालबो आहे हाणे तव्हां हिते वेठा आहियो, हिते ई वेठा रहंदो या ॿिया बि? असां हिते ई वेठा रहंदासीं जॾहिं ताईं असांजी डिमांड पूरी कोन थींदी। हिननि मुतालबो कयो आहे वज़ीर तालीम खां, वज़ीर आला सिंध खां, सेक्रेटरी तइलीम खां त जल्द खां जल्द हिननि नौजवाननि हिननि जो चवणु आहे त असांखे नौकिरियूं ॾिनियूं वञनि त जीअं असीं जेको सिंध जा ॿार आहिनि उनखे पढ़ाए सघूं, तइलीम जेको आहे उनखे ॾेई सघूं। जी जे त नाज़रीन, अवां जूनियर साइंस टीचर्स जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी जेके हिन वक़्तु प्रेस क्लब आॾो एहतजाज कनि पिया ऐं उन जो मुतालबो आहे त उन्हनि खे ऑफर ऑर्डर जल्द अज़ जल्द जारी कया वञनि।